अहम ख़बर है बांधी में 12 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां मारिजी वियल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। सियासी समाजी मज़हबी धुरियुनि ऐं जमाली बिरादरीअ जे सॾ ते शटरबंद हड़ताल कारोबार बंद आहे। जमाली मार्केट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बांधी में 12 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां मारिजी वियल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। सियासी समाजी मज़हबी धुरियुनि ऐं जमाली बिरादरीअ जे सॾ ते शटरबंद हड़ताल कारोबार बंद कयो वियो आहे। जमाली मार्केट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो कयो पियो वञे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर है बांधीअ में 12 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां मारिजी वियल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां जमाली बिरादरीअ जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे कारोबार बंदि कयो वियो आहे। जमाली मार्केट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे, जॾहिं त क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो कयो वियो आहे। नवाले सां लाइन ते मौजूद आहे मोहम्मद हनीफ़ जमाली। जी मोहम्मद हनीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां वांगे ॿुधाईंदो हलां, बांदी में क़त्ल थियल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी मज़हबी धुरियुनि सिविल सोसाइटी माण्हुनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सवे माण्हुनि जो प्रेस क्लब बांदी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि मुतालबो कंदे चयो त 12 ॾींहं गुज़रण बावजूदि ॿिनि शहीदनि जा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। शहीदनि जे घरनि में मातम बर्पा थियल आहे। हिननि वसीलनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़े इक़्तिदार ताईं पहुचायो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोहम्मद हनीफ़ अपडेट करण लाइ।